अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उनड़ ख़बर शामिल कई था मोब जुणू जी। दौलतपुर सिफनमी नेशनल क़ौमी शाहराह ते गैर क़ानूनी तेल जे एजेंसियुनि जो कारोबार उरूज ते गुज़िरियल आचर जी रात कराची खां लाहौर वेंदे प्लेट नंबर DMF 340 जो 48,000 पेट्रोल सां लोड थियल गो कंपनी जे आयल टैंकर मां ड्राइवर नाले शहबाज वलद मोहम्मद इकबाल जे मिलवस हुजण सां दौलतपुर नेशनल क़ौमी शाहराह ते मौजूद गैर क़ानूनी तेल जे एजेंसियुनि खे 10,000 लीटर पेट्रोल टैंकर मां कढी ॾिनो, जंहिं ते कराची खां आयल टैंकर मालिक हाजी अब्दुल गफ़ार तरफ़ां आयल टैंकर में लॻल ट्रैकर ज़रिए राब्तो करण ते थींदड़ पेट्रोल जी चोरीअ खे पकड़े विधो, जंहिं ते सद जे पुलिस दौलतपुर SHO इमामुद्दीन मारफाणी ज़रिए गैर क़ानूनी तेल जे एजेंसियुनि जे मालिकनि मां हिकु ॼणो गिरफ़्तार कराए वरितो ऐं आयल टैंकर खे तहवील में वठी छॾियो, जॾहिं त ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो। हुन खां अलावा चोरी थियल 10,000 पेट्रोल जी क़ीमत 120 रुपया फी लीटर जे हिसाब सां 12 लख रुपए जी मालियत ॼाणाई पई वञे। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़। मुझो चवणु आहे त सभ खां पहिरियां असांजे दौलतपुर में पुलिस जो जेको किरदारु आहे वॾो करप्ट ऐं वॾो ग़लति हिकिड़ो किरदारु आहे। त दौलतपुर में हाणे मां त न चवंदुमि शराफ़ नशो उहो त पुलिस जो कंट्रोल आहे उन सां, पर असांजे दौलतपुर में जेके गैर क़ानूनी आयल जूं एजेंसियूं आहिनि जिते कई आयल टैंकर फुरिया आहिनि, FIR कटियूं आहिनि, लुटिया आहिनि, FIR कटियूं आहिनि, पर पुलिस खे को जूं ई कोन थी चुरे त इन ते जेको आहे सो कंट्रोल पाए। हाणे राति बि असांजो टैंकर आहे TMF 340 गो कंपनी जो, जेको पुलिस जी मुलवसीअ में ई हुन मां तेल चोरी थियो आहे ऐं मालिक जॾहिं हुन ते दायूं आहे, असां दायूं आहे, जॾहिं असां कंप्लेनूं कयूं हुन जा त बाबा ही हिन टैंकर मां पेट्रोल चोरी थियो आहे ऐं हिन टैंकर सां जेको ड्राइवर सां मुलवस थी गैर क़ानूनी जेके पुलिस ऐं एजेंसी सां मिली तेल वरितो आहे त तव्हां घटि में घटि इन ते एक्शन खणो। IG 20/12/2019 ते मूं IG सिंध खे लेटर लिखियो जंहिंमें पुलिस लखों रुपया हफ़्तो लखों रुपया मंत्रियूं वसूल करे थी, उहे काॾे मोकिले थी, काॾे वञनि थियूं उहो त SHO खां पुछो वञे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इन दौरान पुछंदुसि त ही काज़ीअ मुतालिक़े जो दौलतपुर शहर आहे नेशनल हाईवे ते आहे? ही दौलतपुर शहर GT रोड नेशनल हाईवे जेको पंजाब ऐं पूरे पाकिस्तान जो GT रोड आहे, पूरे पाकिस्तान जी ट्रैफिक हिन ते वहे थी, जेको हिते वॾा ॾोह पुलिस जी सरपरस्ती में गैर क़ानूनी एजेंसियूं पुलिस जी सरपरस्ती में लिक छप में सरियाम नेशनल हाईवे ते ही सरियाम नेशनल हाईवे ते हलंदा, जेको ही मूं IG साहब खे लेटर बि लिखियो हो। असां मुतालबो इहो कंदासीं त IG साहब हिकु बहितरीनु ऑनेस्ट ऑफिसर आहे ऐं असांजे ज़िले नवाब शाह जो SSP तनवीर तुनियो साहब, त उन्हनि ते थोरी नज़रसानी कई वञे, उन्हनि ते थोरी इंक्वायरियूं विहारे ऐं तफ़्तीशूं कयूं वञनि त हिननि जो किरदारु छा पियो हले, हिते कमु छा पियो हले, ही छा पिया था हिते।